رب العالمين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين سيد الأولين والآخرين قائد الغر المحجلين حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. والصائمين والصائمات والحافظين فروجهم والحافظات والذاكرين الله كثيرا والذاكرات أعد الله لهم مغفرة وأجرا عظيما. صدق الله مولانا العلي العظيم. मुसलमान भाइयों, अल्लाह जे पाक कलाम अहज़ाब सूरत जी आयत नंबर 35 है, जो जेको हिस्सो तव्हां जे साम्हूं हिन फ़क़ीर तिलावत कयो आहे, इन्हनि अल्फाज़नि जे अंदरि मालिकुल मुल्क ज़ुल जलाल वल इकराम इरशाद फरमायो आहे, वस्साइमीन वस्साइमात, रोज़े रखण वारा मर्द ऐं रोज़े रखण वारियूं औरतूं, वल हाफ़िज़ीन फ़ुरूजहुम वल हाफ़िज़ात, पंहिंजे उघड़ जी हिफ़ाज़त करण वारा मर्द ऐं हिफ़ाज़त करण वारियूं औरतूं, वज़ाकिरीन अल्लाह कसीरम वज़ाकिरात, ऐं अल्लाह जो घणो ज़िक्र करण वारा मर्द ऐं घणे ज़िक्र करण वारियूं औरतूं। अअद्दल्लाहु लहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा, इन्हनि जे लाइ अल्लाह ताला ठाहे तैयार करे रखी आहे बख़्शिश ऐं ज़बरदस्त इनाम इकराम। इन्हनि लफ़्ज़नि जे अंदरि टिनि क़िस्मनि जा माण्हू रब बयान कया आहिनि, पर रुॻे अल्लाह जो ख़िताब मर्दनि सां न आहे, मर्दनि सां गॾु औरतुनि सां। छो त ही दीन इस्लाम जा अहकाम रुॻे मर्दनि जे लाइ न आहिनि, पर औरतुनि जे लाइ बि साॻियो ई दीन, साॻा ई फरमान, साॻा ई अल्लाह जा अरकान आहिनि। इस्लाम जा अरकान जीअं मर्दनि जे लाइ आहिनि, ईअं औरतुनि जे लाइ बि अल्लाह तबारक व तआला अहकाम मुक़र्रर फरमाया है। हिन कुरानी लफ़्ज़नि जे अंदरि टिनि क़िस्मनि जे मर्दनि ऐं औरतुनि खे रब वाखाणियो आहे, उन्हनि जे लाइ इनाम ऐं इकराम जो वाइदो फरमायो आहे। घणा क़िस्म? टे। रोज़े रखण वारा मर्द, रोज़े रखण वारियूं औरतूं। अव्वल ज़िक्र मर्दन जो आहे, पोइ औरतुनि जो। वसाइमीन वसाइमात, रोज़े रखण वारा मर्द, रोज़े रखण वारियूं औरतूं। छो त अर्रिजाल क़वामून अलन निसा, मर्द ज़ालुनि जे मथां हाकिम आहिनि। हिन दौर में किस्सो उल्टो थी वियो आहे। माई खे अॻ में कंदा, मर्द पुठियां। समझो था? हाणे मिसालन असांजो बादशाह वज़ीर आज़म वो तकरीर कंदो आहे न, चवंदो ख़वातीनो हज़रात, माना पहिरीं मायुनि खे सॾींदो आहे, पोइ मर्दनि खे। ख़वातीनो हज़रात, जहाज में चढ़ंदा आहियूं
उधर ऐलान कदा ख़वातीनो हज़रात, लेडीज एंड जेंटलमैन, मर्द पो औरत अगर, पर कुरान जो असलूब ही हुआ था अवल मर्द पो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। समझी ॻाल्हि? इन दौर में माण्हुनि जो फ़लसफ़ो उबत हुआ ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस आहे त क़यामत जे निशानियुनि मां इहा हिकिड़ी निशानी आहे जो जॾहिं माण्हू ॻाल्हाईंदा मुखातिब थींदा त अवल औरतुनि सां मुखातिब थींदा पोइ मर्दनि सां। इहा क़यामत जी निशानी। कुरान मजीद जो उसलूब बयान, अंदाज़े बयान हिया रोज़े रखण वारा मर्द, रोज़े रखण वारियूं औरतूं। हिकिड़ो क़िस्म इहो जेके रोज़े रखनि था ऐं ॿियो वल हाफ़िज़ीन फ़ुरूजहुम वल हाफ़िज़ात, पंहिंजे शर्मगाह जी हिफ़ाज़त करण वारा मर्द, शर्मगाह जी हिफ़ाज़त करण वारियूं औरतूं। यानी गुनाह खां, ज़िना खां, बदकारी खां, बेहयाई खां, बद किरदारी खां पाण खे बचाइण वारा मर्द ऐं बचाइण वारियूं औरतूं। ये थिया ब किस्म। ऐं टियों वज़ाकिरीन अल्लाह कसीरन वज़ाकिरात, अल्लाह जो घणो ज़िक्र करण वारा मर्द ऐं घणे ज़िक्र करण वारियूं औरतूं। सुभान अल्लाह, घणा क़िस्म थी विया? टे। रोज़े रखण वारा मर्द ऐं औरतूं, शर्मगाह जी हिफ़ाज़त करण वारा मर्द ऐं औरतूं, ऐं ज़िक्र करण वारा औरतूं। रुगो ज़िक्र न, घणे ज़िक्र, कसीरन जो लफ़्ज़ आहे। भला जो लफ़्ज़ छॾे ॾींदे त पोइ कीअं फैज़ मिलंदो? सुभान अल्लाह, अल्लाह। ज़िक्र मुनाफ़िक़ कंदो आहे, मोमिन बि कंदो आहे, पर मुनाफ़िक़ ऐं मोमिन जे ज़िक्र में फ़र्क़ु इहो आहे जो मुनाफ़िक़ थोरो थोरो कंदो, लोक लॼऊं माण्हू मथां मयार ॾियनि, सभई दुरूद था पढ़नि, हू बि दुरूद पढ़ंदो, सभई ज़िक्र था कनि, हू बि ज़िक्र कंदो, थोरो ज़िक्र कंदो, पर मोमिन उहो आहे जेको घणो ज़िक्र कंदो। सुभान अल्लाह। इन्हनि टिनि क़िस्मनि जे माण्हुनि जे लाइ रब जो फरमाए अअद्दल्लाहु लहुम, ठाहे रखियो आहे, तयार करे रखियो आहे रब उन जे लाइ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हनुमान जो रथुस न रोड तो मेन रोड तो यासीन फकीर ये बीठा साईं, जलसो भी तयार लॻो पियो आहे, मानी भी तयार लॻी पई आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ताजी मर्ज़ी आहे, मानी खाओ या नमाज़ पढ़ो, ताजी मर्ज़ी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ये खाइण वारा दादू में हिकिड़ो जलसो थियो जी साईं जी, हिकिड़े चयो त साईं हो शुक्र थियो साईं मुर्शिद आया आहियो, सुभान अल्लाह, मानी भी तयार आहे, जलसो भी तयार आहे, पर देर काफ़ी थी वई आहे। मुंहिंजो अवल हलूं था जलसो, वाइज़ तकरीर थिए पोइ वाइज़ तकरीर कयोसीं, पोइ चईसीं हाणे तव्हां वञो त तव्हांखे इजाज़त। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वो माल तयार न जेको उन मूंखे जी वजह से जी सही जी। अल्लाह तो फरमाता अअद्दल्लाहु लहुम, रब ज़ाकिर वानन जे लाइ, रोज़े रखण वारनि मर्दनि औरतुनि जे लाइ, बुराई खां बचण वारनि मर्दनि औरतुनि जे लाइ ठाहे रखियो आहे, तयार करे रखियो। मुंहिंजो वाइदो आहे, दावती जो वाइदो न आहे, अल्लाह जो वाइदो। छा ठाहियो आहे, छा तयार कयो आहे? फरमायो ॿ शयूं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॿ शयूं ठाही छॾियूं। कहिड़ियूं? अअद्दल्लाहु लहुम मग़फ़िरा, हिकिड़ो त मां अल्लाह हुन जे लाइ बख़्शिश तयार करे छॾी, माफ़ी। सुभान अल्लाह,
जिंदगी में उन्हनि खां अगर ॾोह थिया ॾिंगायूं थियूं खताऊं थियूं बुरायूं थियूं बेफ़रमानियूं थियूं गुनाहनि जा कम थी पिया इंसान उहे रोज़ा रखनि था उहे शर्मगाहुनि जी हिफ़ाज़त कनि था उहे अल्लाह जो ज़िक्र कनि था पर ॿियूं के ॾोह ॾिंगायूं खताऊं उन्हनि खां थी पियूं न मुझे वायदो आहे बस ये टे कम करे मूं वटि अचनि मां रब उन्हनि जे लाइ बख़्शिश ठाहे तयार सुभान अल्लाह सुभान अल्लाह जी मुझा ऐं ॿियो व अजरन अज़ीमा तमाम वॾा इनाम अजर मूं उन्हनि जे लाइ ठाहे वेठा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अजरन अज़ीमा जो अजरन अज़ीमा अज़ीम सर्व जबरदस्त सुभान अल्लाह तमाम वॾो सुभान अल्लाह तमाम वॾो इनाम जंहिंजो तव्हां तसव्वुर बि नथा करे सुभान अल्लाह सोचो त तव्हांजे सोच खां घणो सुभान अल्लाह ॻणियो त तव्हांजे ॻण खां घणो सुभान अल्लाह ॻायो तव्हांजे ॻाइण खां घणो लिखो तव्हांजे लिखण खां घणो पढ़ो तव्हांजे पढ़ण खां घणो ज़बरदस्त सुभान अल्लाह सुभान अल्लाह जी मुझा अल्लाह फरमाए थो इन्हनि जे लाइ मूं रब ज़बरदस्त इनाम अजर ठाहे तयार करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हेरो मरदा हेरो साह निकरंदो न ओॾो उहे अजर ऐं इनाम पहिरीं माफ़ी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जी मुझा मिसाल मुझे नंढड़ो नींगरो मूंखे चई बाबा जलसे ते था वञूं बाबा मूंखे वठी वञो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान घरवारी खे चवंदा आहिनि की वठी थो वञा नंढड़े खे सुभान अल्लाह जलसे में की तरसो पहिरीं हिनखे धोआ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जी मुझा मजलिस में वेंदो अल्लाह जे ॿारनि जे अॻियां वेंदो पहिरीं हिनखे धोआ सुभान अल्लाह वेंजारिया जी मुझा सुठड़ा कपिड़ा पाराया सुभान अल्लाह पोइ भली हिनखे तव्हां मस्जिद में वठी वञो सुभान अल्लाह सुभान अल्लाह पहिरीं चंड फूक थींदी आहे जी मुझा तव्हां आया आहियो त तव्हां ज़रूरु वज़ू त कयो हूंदो न इस्लाम में हूंदो त वज़ू त कयो हूंदो जी साईं जी त मस्जिद में था वञो अल्लाह जे घर में था वञो सुभान अल्लाह मर में बदन जी धोई बि साफ़ अचो उजरो कबो या तो हूंदो त ख़ुशबू बि लॻाए बि पोइ वञिबो अल्लाह जे घर में मस्जिद में थो वञा जी मुझा साईं जी फरमाए थो ॿ शयूं ॾींदो मां पहिरीं त उनजी मर मेर गुनाहनि जी धोअंदुसि सुभान अल्लाह उनखे पाक ऐं साफ़ कंदुसि पोइ उन्हनि खे जन्नत में वठी सुभान अल्लाह जी मुझा बेहिश्त साईं में बेहिश्त का मामूली शइ त न आहे न अल्लाह ताला जे इनामनि जी जाइ आहे पाकीज़ा जाइ आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह उन पाकीज़ा जाइ में वञण खां पहिरीं रब फरमाए थो उन्हनि जा ॾोह ॾिंगायूं धोअंदुसि सुभान अल्लाह उनखे पंहिंजे रहमत जे पाणी सां वेंजारींदुसि उनखे पाकीज़ा बणाए मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा पहिरीं मग़फ़िरत जे पाणी सां धोई साफ़ करे पोइ जन्नत में वॾा ज़बरदस्त इनाम मुर्गों जे लाइ ठाहे सुभान अल्लाह जी मुझा साईं जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह दुनिया में त माण्हू जूं घणियूं कुझु ज़रूरतूं आहिनि जी मुझा साईं छो त हिकिड़ो सिर न आहे न वरी ज़ाल थी त वरी ॿार बच्चा वरी हुननि जा ख़र्च पखा पालण निपाइण वरी हुननि जूं शादियूं वरी का बीमारी पड़ी जी मुझा साईं हज़ार मसला आहिनि जी मुझा जन्नत में कोई मसलो न हूंदो सुभान अल्लाह सुभान ऐसी अल्लाह दे जो पेशाब पायखानो बि न हूंदो सुभान इहो अल्लाह खपो आहे न जी साईं जी न थुक न सिंक न बुखार न पंहिंजो कुराड़प न पीरी न बीमारी जहिड़ो जवान गभूर 18 सालनि जो हूंदो तहिड़ो सुभान अल्लाह सुभान अल्लाह
जी मुझा साईं जुर्दुन मुर्दुन कहला सुभान अल्लाह सुभान अल्लाह साफ सुथरो पाकीज़ा धोतल पोतल अखियों में सुरमो पातल सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जी मुझा साईं जी वरी से हिते साल गुज़रियो 5 साल गुज़रिया कुराड़ो वरी हाणे कुराड़ पे मेटण जे लाइ वरी रंग रूप कंदो हाँ सही है जी मुझा साईं जी नई शादी कई शौक में जी सही जी रंगड़ा वंगड़ा करे वियो को रंग को मिस्किन के साधु मिलियो अल्लाह बटन ॾींहं खां पोइ रंग लही वियो अल्लाह घर जो आयो त घर वारी भई पुछे त मामा तूं त ही हो किथे अल्लाह सुभान अल्लाह मामा बि मैं आयो बि मैं सुभान अल्लाह जन्नत में ईअं न हूंदो जी मुझा साईं जी फरमाए थो जन्नत में जेको आयो न वो हमेशा नौजवान रहंदो सुभान अल्लाह। हमेशा मस्जिद में हमेशा लज़्ज़तुन में सुभान अल्लाह वमा तश्तहीहिल अनफुस जीअं तुंहिंजे दिल में ख़्याल ईंदो आहे जेको सुभान अल्लाह सुभान अल्लाह चाहत थींदी न जी मुझा साईं हीअ शइ हुजे उहा शइ हुजे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सोचींदो उहा शइ हुजे सुभान अल्लाह सुभान अल्लाह जी मुझा साईं मिसाल मनकार के मच्छर मारण जो शौक़ आहे जी मुझा साईं जी दुनिया में मच्छर मारींदोसि यारा विझंदोसि सुभान हिते त न को पाणी न को मच्छर न को मच्छी न को जी मुझा साईं जी ओचितो ॾिसंदो त ॾंढ बीठी आहे मच्छर खां वधीक सुभान अल्लाह पाणी में सभु मच्छूं पियूं हीअं हलंदियूं सुभान अथनि अल्लाह मलाइके ॼारो विझंदा मच्छूं मरी वेंदियूं ढेर थी सुभान वेंदियूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सियारो थींदो पखी ईंदा पखी फसाईंदोसि सुभान अल्लाह हिते त पखी कोन्हनि जी मुझे ईअं ओचितो ॼारा अची वेंदा हो पंहिंजो पखियुनि जा वलर अची वेंदा सुभान फसंदा रुॻो वेही ॾिसंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाथ कंदो आहे जी मुझा साईं पंजी बारो कंदो आहे जी साईं बनीअ ते साईं जो फसुल आहे या कणक जो फसुल घणा महीना बीहंदो आहे कणक जो फसुल साईं 4 महीने कचे वारनि खे वधीक ख़बर आहे 4 महीना यको इंतजार कंदो पाणी ॾींदो कलर ॾींदो पिच छटींदो उनजी वाहत कंदो वरी साईं दाणा तयार थींदा त वरी उनजी कमाणी खणी बीहंदो झार में खाई वञे सुभान अल्लाह कलर कंदो उन खां पोइ उहे दाणा वञी ज़ाहिर थींदा सुभान अल्लाह वरी हारी कचे वारा चवंदा दुनिया में त असां वॾा पंहिंजो इहे पोखूड़ा कंदा हुआसीं बसि सोचींदो हीअं ज़मीन खेड़जी वेंदी फसल पोखिजी वेंदा वरी सी वॾा संग झले बीहंदा उन जा पंहिंजो गाह थी वेंदा अन्न जा ढेर सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वमा तश्तहीहिल अनफुस सुभान अल्लाह जीअं सोचींदो न जी मुझा साईं चाहींदो उहे थींदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह फरमाए तो टे कम तव्हांखे सुभान अल्लाह रोज़ा इंशाअल्लाह रखो जी साईं इंशाअल्लाह रोज़ा रखो अल्लाह इंशाअल्लाह ज़िनाकारी बदकिरदारी खां बचो पाण खे बुराई खां बचायो अल्लाह जो घणो ज़िक्र टे कम तव्हां कयो इंशाअल्लाह ॿ कम मुंहिंजे मथां सुभान अल्लाह तव्हांजा ॾोह ॾुंगायूं धोई पोई अचो उजरो करे पंहिंजे रहमतुनि वारी जाइ नेमतुनि वारी जाइ जन्नत में ऐं ज़बरदस्त इनामनि जो मालिक बणाईंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ما لا عين رأت ولا أذن سمعت ولا خطر على قلب بشر نتواجه أخيون ڏٺيون هونديون نتواجه कननि ॿुधियूं हूंदियूं नतवाजे दिल में अहिड़ो ख़्याल आयो हूंदो अहिड़ियूं नेमतूं रब तव्हांजे लाइ ठाहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जी साईं जी सुभान अल्लाह पुटु सम्झो था जी हाँ साईं सुभान अल्लाह अखियूं असांजूं घणो कुझु ॾिसनि थियूं अल्लाह दुनिया में 1000 नेमतूं आहिनि जी साईं 1000 अल्लाह जा इनाम आहिनि बेशक उहे नेमतूं असां पंहिंजे अखियुनि सां ॾिसूं था सुभान अल्लाह के शयूं असां ॾिठियूं न आहिनि पर ॿुधियूं आहिनि सुभान अल्लाह पर के वरी कॾहिं दिलनि में ख़्याल ईंदा आहिनि जी साईं सुभान अल्लाह
मिसलन सुभान अल्लाह हींअर तव्हां जन्नत जी ॻाल्हि ॿुधो था पिया ख़्याल ईंदो यार जन्नत कीअं हूंदी साईं फरमाइजो त हीअं अनाज जा अंबार थींदा हीअं पखी पासंदा हीअं मिठियूं इहो कीअं हूंदी जन्नत सुभान अल्लाह तव्हां सोचो था या नथा जी साईं सुभान अल्लाह यार कुराड़ा बि न थींदासीं मुछुनि जी सावल सदाई न जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह कीअं जन्नत हूंदी फरमाइजो तव्हांजे सोच में अहिड़ी शइ न आहे अहिड़ियूं नेमतूं लुटाए न तव्हांजे कननि ॿुधियूं न तव्हांजे अखियुनि ॾिठियूं न तव्हांजे दिलि में ख़्याल आयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान हिकिड़ो अल्लाह तव्हांखे मिसाल थो ॾियां जी मुंहिंजा साईं जी हिकिड़े भेरे मस्जिद नबवी शरीफ़ में रमज़ान जो महीनो इत्काफ़ में वेठो हुयुसि सुभान अल्लाह अलाह कंदो सभिनी जी शान ऐं अलाह कंदो रमज़ान मदीने में नसीब सुभान अल्लाह इंशाअल्लाह पुट मदीनो तो हूं ई मदीनो आहे हूं ई जन्नत आहे पर मज़ो जेको रमज़ान जो आहे न सुभान अल्लाह सुभान हिकिड़ो भेरो मोहम्मद अरबी जे दस्तरखान ते रोज़ो खोले तो सॼी ज़िंदगी न विसरंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने शरीफ में इत्काफ़ में वेठो हुयुसि जी मुंहिंजा साईं जी वो तहज्जुद जो टाइम जे ॿाहिरि निकितुसि वुज़ू पासे करण जे लाइ वुज़ू करे ऐं मोटियुसि मस्जिद नबवी शरीफ जो दरवाज़ो जेको आहे जंहिंते मोहम्मद रसूलुल्लाह सोना सुभान अल्लाह दाख़िल पियो थियां त हिकिड़े माण्हू मूंखे हीअं पैकेट ॾिनो बंदि थियलु सुभान अल्लाह सुभान अल्लाह मां जीअं आयुसि उहो खणी अचे रखियुमि हदीस पाक में हुकुम आहे त तव्हां ॿाहिरि जेॾी महिल मस्जिद में अचो न त वेहण खां अॻु में बरकातूं नफ़िल पढ़ंदा अचो सुभान अल्लाह बरकातूं नफ़िल पढ़ंदा अचो सुभान अल्लाह बरकातूं नफ़िल पढ़ियो मूंसां गॾु ॿ टे पठान हुया पिशावर जे पासे जा कुआड़ जा उहे मूंसां गॾु हुया इत्काफ़ में पोइ मूं वरी वो पैकेट खोलियोसि उन्हनि खे सॾु कयो जो ही अचो त गॾिजी सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेॾी महिल उनखे खोले खाधोसीं सुभान अल्लाह मां अलाह जे घर में जुमे शरीफ़ जी साईं जी कसमा कसमी ॻाल्हि आहे अल्लाह उहा शइ जेका असां खाधीसीं मूं पंहिंजी ज़िंदगी में न अॻु न उन खां पोइ अहिड़ी लज़ीज़ शइ मूं न खाधी सुभान अल्लाह पर मूं अहिड़ी शइ ॾिठी बि कोन्हे अॼु ताईं सुभान अल्लाह सुभान अल्लाह खाधी वो पठान में टई मूंसां गॾु पिया खाऊं से वो त खाई आहे पर वो पठान हाणे हुन प्याली जेका हुई प्लास्टिक जी उनखे न पिया छॾनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मूं पुछो मान यार तव्हां कुराड़ा उनखां वॾी उमिरि जा आहियो सुञाणो था त खाधो आहे छा सुभान अल्लाह जे कसम आहे रब जो असां अहिड़ो खाधो करे खाधो न सुभान अल्लाह नाले जी त ख़बर पए थो वॾी ॻाल्हि आहे पर असां अहिड़ी शइ ॾिठी बि कोन्हे सुभान अल्लाह वरी ॿिए खां पुछूं तूं वरी जमार जो चईं मूं खाधी त न आहे पर ॾिठी बि न आहे ऐं अहिड़ी लज़ीज़ शइ मूं ज़िंदगी में चखी न सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं सची ॿुधायां हींअर ॻाल्हि थो कयां त मुंहिंजो हथु पाणी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सची थो ॿुधायां जी मुंहिंजा साईं जी सुभान छा हुयो ऐं ॾियण वारो मां दरवाज़े में दाख़िल पियो थियो मूंखे ॾेई वरी हलियो ॿाहिरि जो वरी मूं ॾिठो बि न सुभान अल्लाह केरु हो किथां जो हुयो मूंखे छो ॾिनई माण्हू त ॿिया बि खोड़ पिया जी मुंहिंजा साईं जी सुभान अल्लाह मस्जिद नबवी शरीफ़ भरियल हुई सॼी इत्काफ़नि सां पोइ उहो पठान पियो चए चईं त दुनिया जो खाधो न हुयो सुभान अल्लाह असां बि ख़ुशहाल घराणे जा माण्हू आहियूं खाधा पीता अलाह गंज ॾिनो आहे खाधो अथऊं पर मां सम्झां थो हीअ दुनिया जो खाधो न हुई उहो जन्नत जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे हज़रत ईसा दुआ घुरी पंहिंजे हवारियुनि जे लाइ त जन्नत में जो ताम लही आयो ईसा जे मुरीदनि खां जी मुंहिंजा साईं असां मदीने वारे जा मुरीद आहियूं जे हुज़ूर खाराईंदा पंहिंजे गुलामनि खे सुभान अल्लाह तॾहिं जे वेठलनि खे खाराईंदा त सखी है न सुभान उन्हनि खे देर कई अल्लाह सुभान अल्लाह सखी हां सही आहे पंहिंजे तॾहिं जे कोच माण्हू ॿिए जो उनखे सखी सुभान अल्लाह खाराईंदो त उनजे को देर ते कान्हे अल्लाह सही सुभान अल्लाह मक़सद चवण जो इहो आहे त अलाह सिंह फरमायो आहे त माला ऐनुन रअत
एनू नेमतूं नी दो साजे के ताजे अखियों ॾिठियूं न हूंदियूं सुभान अल्लाह वला उज़ुनुन समियत ताजे कन्न ॿुधियूं न हूंदियूं सुभान अल्लाह वला ख़तर अला क़ल्ब बशर के बशर के माण्हू जे दिल में एड़ो ख्याल बि न आयो हूंदो एड़ियूं नेमतूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह सुभान अल्लाह उहे जबरदस्त इनाम ने उन्हनि माण्हुनि जे लाइ मुड़ब ठाहे रखिया आहिनि जेके टे कम था कनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह रोज़ी रखण वारा मर्द रोज़ी रखण वारियूं औरतूं बुराई खां बचण वारा मर्द बुराई खां बचण वारियूं औरतूं घणे ज़िक्र करण वारा मर्द घणे ज़िक्र करण वारियूं औरतूं सुभान अल्लाह टे कम सुभान अल्लाह कबा इंशाअल्लाह चो इंशाअल्लाह तो भलो ॾींहुं इंशाअल्लाह भली महफ़िल आहे सुभान अल्लाह भली कचहरी आहे सुभान अल्लाह दिन में को वादो कयो इंशाअल्लाह इंशाअल्लाह रमज़ान अचे थो इंशाअल्लाह सही रोज़नि जो महीनो शहरु सियाम रोज़नि जो महीनो सुभान अल्लाह सुभान इन महीने मुबारक में सुभान तव्हां रोज़ा बि रखंदा ऐं पंहिंजे शर्मगाह जी हिफ़ाज़त बि कंदो ऐं तव्हां अल्लाह जो ज़िक्र बि घणो कंदो इंशाअल्लाह टे कम तव्हांजे तरफ़ां ऐं बख़्शिश ऐं ज़बरदस्त इनाम जो ऐलान अल्लाह जी तरफ़ सुभान अल्लाह सुभान अल्लाह मूंखे त क़ुर ते पूरो यकीन आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह पूरो यकीन आहे पूरी पक्का जीवदा साईं इंशाअल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह इंशाअल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह तो मदीने वाले साईं फरमायो त जे तव्हांखे ज़िंदगी में रमज़ान मिले न सुभान अल्लाह त तव्हां रमज़ान जा रोज़ा रखो इंशाअल्लाह इंशाअल्लाह सुभान अल्लाह पर रोज़ ॿुधो त रोज़ चंड ॾिसण सां रोज़ा फ़र्ज़ थींदा आहिनि जी मुंहिंजा साईं जी जिन 29 थी त घर में अंदर लिकी वेही रहे अंदर वेठो कि मां चंड ॾिसां रोज़ो फ़र्ज़ थी वञे मौली साहब जुमे में तकरीर में पियो चवे रोज़ो चंड ॾिठो त रोज़ो फ़र्ज़ आहे तो न को चंड ॾिसां न को मूंखे रोज़ो फ़र्ज़ हिकिड़ो ॾींहुं ॿ ॾींहं ॿाहिरि न निकिरे अगरि ज़ोरी छिके ॿाहिरि कढूंसि हीअं ॾाढो हेठि पियो कयूं मथे कंद न पियो करे मथां आसमान ते चंड ते नज़र पियो मथां रोज़ो ॾाढो हेठि पासे सां का नहर हुजे पाणी जी तो चंड जो ओलड़ो सुभान अल्लाह पाणी में नज़र ये घेड़ मुंहिंजे अखियुनि में कर्म ते रोज़ो फ़र्ज़ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमाइनि था त रमज़ान जे अचण ते ख़ुशि थिए रमज़ान जे वञण ते ॾुखारो थिए इहा बि मोमिन हुजनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान ख़ुशी थिए त रहमत जो महीनो अचे थो बाक़ी वरी कीअं बचा इंशाअल्लाह काई करे एक ही कीअं न बाक़ी 8-9 इंशाअल्लाह से आया दी खुशी जो इज़हार करे तो भली रहमत जो महीनो अचे इंशाअल्लाह इंशाअल्लाह रोज़ा रखंदुसि इंशाअल्लाह पंहिंजी शर्मगाह खे बुराई खां बचाईंदुसि इंशाअल्लाह अल्लाह जो घणो ज़िक्र कंदुसि इंशाअल्लाह बस दिल में पक्को इरादो करे वेहो इंशाअल्लाह ताला तव्हांखे अल्लाह ताला जी तरफ़ां ज़रूर इहे इनाम नसीब सुभान अल्लाह सुभान अल्लाह पहिरीं ॻाल्हि जेका मदीने वारे साईं फरमायो त क़ुरान फरमायो बसाइमीन बसाइमात रोज़े रखण वारा मर्द जी मुंहिंजा साईं जी रोज़े रखण वारियूं औरतूं सुभान अल्लाह पंहिंजे ज़िक्र खां ऐं ॿियनि अमलनि खां पहिरीं रब खे कहिड़ो अमल बयानु कयो रोज़ो छो त रोज़ो पाने ऐं रब जे विच में राज़ आहे सुभान अल्लाह छा आहे राज़ आहे जी मुंहिंजा साईं लिकल शइ आहे सुभान अल्लाह लिकल अमल हाणे तव्हांखे ख़बर आहे त मां रोज़ेदार आहियां या बेरोज़ा
न सही हाँ ताजे सामू मां खावा पिया पहुंचो तो रोज़ो कोने जी सही जी पर जेकरे मां ये बैठो आया जी सही तो ता की खबर ना है तो रोजे सा है या बेरोजा तो पर दिसण वालो दिसे सुभान अल्लाह ॼाणण वालो ॼाणे सुभान अल्लाह इहो रब जे ऐं बाने जे विच में राज़ हो सुभान अल्लाह सुभान अल्लाह समझो था जी मुझा सही जी मदीने वाले साईं फरमायो इन फिल जन्नत बाबन युकाल लहु रय्यान यदखुल मिन्हु साइमून यौमल क़ियामह ला यदखुल मिन्हु अहदुन गैरुहुम फइज़ा दखलू उग़लिक फलम यदखुल मिन्हु अहदुन सुभान अल्लाह मदीने वाले साईं फरमायो त अल्लाह ताला जन्नत जो हिकिड़ो दरवाज़ो ठाहियो आहे जे दरवाज़े जो नालो आहे रय्यान सुभान अल्लाह छा रय्यान सुभान अल्लाह उन मां सिर्फ रोज़ेदार दाखिल थींदा सुभान बस अल्लाह सुभान अल्लाह सिर्फ रोज़ेदार सुभान अल्लाह सुभान अल्लाह जिन में सब रोज़ेदार दाखिल थी चुकंदा उधर बंद थी वेंदी बस ये के वजन की इजाज़त न सुभान अल्लाह वली हाजिया हाफिजा मौलविया पीरा फकीरा दुर्वेशा शहीदा गाजिया वलिया कुतुबा कलंदरा पर इन दरवाजे मजा कलंदर न विंदो यो रोज़ेदार जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जी मुझा सही जी ये मस्जिद ठहराइया जी मुझा ये सही तो खुफिया दरवाजो उठायो पे सुभान अल्लाह जी सही है सुभान अल्लाह एडो तो ता सब ही आया जी सही जी एडो ये मुखे फेराए ये वीआईपी दरवाजो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह इन वीआईपी दरवाजो और वीआईपी मेहराब सुभान अल्लाह मस्जिद सजी भली जाए ना जी मुझे पर मेहराब भलो सुभान मेहराब में हर को न बीहंदो सही सुभान अल्लाह हाणे ये नमाज टाइम जे काम वठल जना जे बीरन मेहराब छिके कोई ते हवा कोई ते ये इमाम बीहंदो जी सही ये वीआईपी जाया ये दरवाजो वीआईपी आ सुभान अल्लाह मदीने वाले साईं फरमायो त यो वीआईपी दरवाजो आ जो नालो आ रय्यान यो दरवाजो रखटायो आ रोज़ेदारन जे लाइ सुभान अल्लाह सुभान अल्लाह घर जे वीआईपी आ त अगे जो को घर हुंदो वो वीआईपी आ जी मुझे ये है वीआईपी दरवाजो मेहराब में तो खुले जी सही जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह ताकि समझ में आई हाँ सही है मिसाल हुंदा है गाल के दिमाग में बिहार में जी मुझे सही जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमाइंदा इहो दरवाजो रखटायो ई सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं मदीने वाले साईं फरमाए त अल्लाह तो फरमाए सुभान अल्लाह ये तो फरमाए अल्लाह मालिक जी मुझे सही रब करीम तो फरमाए कुल्लु अमल इब्ने आदम लहु इल्ला सौम सुभान अल्लाह हर इंसान जो अमल उनजे पंहिंजे सिर जे लाइ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह पर रोज़ो मुंहिंजे लाइ सुभान अल्लाह सुभान अल्लाह जुमो पढ़ो था न जी मुझे पंहिंजे लाइ पढ़ंदो तव्हांजो फ़ाइदो आहे न पढ़ंदो त जी मुझे तव्हांखे ज़रूरत आहे छा साईं करायो साईं हज कयो ज़कात ॾियो ख़ैरात ॾियो फितरा ॾियो हर अमल हदीस आहे अल्लाह जो फरमान सुभान अल्लाह हर अमल इंसान जो उनजे पंहिंजे सिर जे लाइ आहे जी मुझे सही पर उनजो रोज़ो मुंहिंजे लाइ सुभान अल्लाह सुभान अल्लाह उनजो रोज़ो मुझे मुंहिंजे लाइ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं साईं फरमाईंदा अना अजज़ी भी इन जो बदलो बि मां अल्लाह पाण पंहिंजे हथनि सां सुभान अल्लाह जी मुझे सही जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह नौकर बादशाह जो नौकर अल्लाह कंहिंखे ॾे जी मुझे नौकर योगा जे मुताबिक़ ॾींदो 10 रुपए जो नोट ॾींदो वधि में वधि को सखावत कंदो त 50 जो नोट ॾींदो या सही 100 जो नोट ॾींदो हाँ साईं पर बादशाह जे ॾींदो सुभान अल्लाह 10 जो नोट न ॾींदो 100 जो न ॾींदो
5000 में बादशाह के मुंह ते नथा पवन अल्लाह बादशाह दींदो त जागीरू दींदो सुभान अल्लाह अणगिणिया इनाम दींदो सुभान अल्लाह पंहिंजी शान मुताबिक दींदो सुभान अल्लाह जी मुझा साईं अल्लाह फरमाए तो रोज़ो मुझे लाया ॿिया अमल पंहिंजे सिर जे लाथस क़यामत जे ॾींहुं रब मलाइकनि खे फरमाईंदो हे मलाइको हिननि जुमो पढ़ियो हिननि खे अजुर ॾियो सुभान अल्लाह हिननि हज कयो हज जो अजुर ॾियो मलाइको सुभान अल्लाह हिननि उमरो कयो हिननि खे उमरे जो अजुर ॾियो सुभान अल्लाह हिन सखावत कई सखा जो अजुर ॾियो मलाइक ॾींदा सुभान अल्लाह जेॾीमहिल रोज़ेदार ईंदा रब फरमाईंदो मलाइको हटी परे थी वञो रोज़ेदार ॼाणे मां रब ॼाणा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह उन्हनि खे ॾींदुसि पर पंहिंजे कुर्ब वारे सुभान हथ अल्लाह पंहिंजे सखा वारे हथ जी मुझा साईं जी सुभान अल्लाह कीदा भाइयों भेनरुनि वारो सुभान अल्लाह जेॾीमहिल सखियुनि खां वॾो सखी रब ॾींदो सुभान अल्लाह तव्हां तसव्वुर बि नथा करे सघो सोचे बि नथा सघो जेको अल्लाह इनाम ॾींदो सुभान रोज़ेदार अल्लाह सुभान अल्लाह जी मुझा साईं जी सुभान अल्लाह अल्लाह पुट मुझा साईं खटी जे हाराई हंत वधई जी मुझा साईं जी सुभान अल्लाह अॼु जेको वक़्तु आहे न जी मुझा साईं खटण हाराइण जो हक़ हीअ सुभान सोचींदो रोज़ो रखां न रखां हिकिड़ो रखंदो वरी ॿ रखंदो वरी छुटा जी मुझा साईं जी ॿ रोज़ रखिया 3 रोज़ा हिकिड़ो पहिरियों रोज़ो ॿियो आख़िरी ॿियो वरी विचों जी मुझा साईं भाई 3 रखिया अथई 30 रोज़ा आहिनि 3 रखिया अथई हिकिड़ो हेॾो वठंदो ॿियो हेॾो वठंदो टियों पोयों थेलो ॾींदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ईअं न सुभान अल्लाह चओ त इंशाअल्लाह हड़ी सब रोज़ा रखो इंशाअल्लाह साईं फरमाइनि था वसियाम जुन्नतुन रोज़ो ढाल सुभान अल्लाह रोज़ो उन दौर में ढाल हुई जेका हीअ छाती सां ॿधंदा न तीर हणिजे त उन ते तीर लॻंदो त छाती ते असर न थींदो जी मुझा साईं जी हिन दौर में उनजो मिसाल अथव जैकेट जी मुझा साईं जी बुलेट प्रूफ जैकेट जंहिंखे चइबो आहे जी मुझा साईं जी बुलेट प्रूफ जैकेट जंहिंखे पातल हुजे न उनखे गोली हणो क्लाशनकोव जो बस्ट हणो न उन ते असर न थींदो जी मुझा साईं जी जी मुझा साईं जी जन गोली ठाही आहे उन्हनि बचा बि उन्हनि ठाहियो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हा साईं हा त जेकॾहिं बुलेट प्रूफ जैकेट पातल हुजे त गोली असर न कंदी गाॾी कार या वीको या पराडो गाॾी आहे उहा बुलेट प्रूफ हूंदी आहे उन ते बम हणूं त असर न थींदो जी मुझा साईं गोली त नंढी शइ आहे पर बम उछलायो न उन ते असर न थी सघंदो सही इहो मिसाल ॾिनो आहे मदीने वारे साईं त जीअं बुलेट प्रूफ गाॾी आहे बुलेट प्रूफ जैकेट आहे क़यामत जे ॾियारे रोज़ेदार जे लाइ रोज़ो अज़ाब प्रूफ हूंदो सुभान अल्लाह क़ब्र जे अज़ाब खां जैकेट पातल हूंदो सुभान अल्लाह महशर जे अज़ाब खां सुभान अल्लाह रोज़ो वसियाम जुन्नतुन रोज़ो ढाल आहे रोज़ो प्रोटेक्ट कंदो उनखे बचाईंदो रोज़ो उनखे अज़ाब खां अल्लाह जे गिरफ़्त खां रब करीम जे बाहियुनि जहन्नम वारियुनि खां रोज़ो उनजी हिफ़ाज़त सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह इन जे करे साईं फरमाइनि था फ़ैदा कान यौम सौम अहदिकुम फला यरफस वला यसखर जेकॾहिं तव्हां मां कंहिं माण्हू खे रोज़े वारो ॾियारो हुजे न त पोइ कंहिंसां लड़ाई झगड़ो न करे ज़बान मां दूता लफ़्ज़ न ॻाल्हाए गार गंद न करे कंहिंसां लड़ाई झगड़ो न करे फ़ैज़ा साहब हुआ दुन औ कातल फलियकुल इन्नी साइम जेकॾहिं को उनखे गार बि घटि वधि ॻाल्हाए को उन सां लड़ाई झगड़ो करे उनखे चए त मां रोज़ेदार आहियां सुभान अल्लाह सुभान अल्लाह
हू विड़े हू घट वध लफ़्ज़ ॻाल्हाए ही छा चवंदो भरोसेदार आहियां अदा तोखे जेको चवणो आहे चओ गालियूं ॾियणियूं थी ॾे भरोसेदार आहियां सुभान अल्लाह सुभान अल्लाह बस मंशूर वारनि खे ख़ुदा करे सभु पियो अचे हिकिड़ी ॻाल्हि ॾींदो चएसि ॿ ॻाल्हियूं न ॾे त पेट न ठरंदो जी मुझा सही जी सुभान अल्लाह अल्लाह घणा माण्हू आदत आहे जी मुझा सही ॾिसो न आदाब रोज़े जा मदीने वारे साईं सेखारिया सुभान अल्लाह जेकॾहिं तव्हां रोज़े सां आहियो न तव्हांखे को गार ॾे तव्हां सां वरी मिले थो त बि चओ त मां रोज़ेदार आहियां सुभान अल्लाह मां रोज़ेदार आहियां इम्मी साहिब मां रोज़ेदार आहियां सुभान अल्लाह तूं भली जीअं वणे तीअं कर जीअं वणे तीअं चओ पर मां कुझु न चवंदो सर मां रोज़ेदार आहियां सुभान अल्लाह सुभान अल्लाह ईअं न त ॾाची हणे ॾह त थोरी हणे अल्लाह सुभान अल्लाह छा था चओ सुभान सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमाइनि था वल्लज़ी नफ्सु मुहम्मदिन बियदिही लखुलूफ फमिस्साइम अत्यबु इंदल्लाहि मिन रीहिल मिस्क सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमाइनि था कसम उन रब जो जंहिंजे हथ में मूं मुहम्मद जो साह हुआ सुभान अल्लाह उन रब जो कसम थो खणा त शाम जे वक़्तु रोज़ेदार जे बात मां जेका बूए निकिरंदी आहे इहा बूए अल्लाह खे मुश्क अंबर खां वधीक प्यारी आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह जी मुझा रोज़े जे करे जी मुझा सही बुख प्यास उञ थी आहे शाम जो न माण्हू पाणी जो इस्तेमाल करे न ॾंदड़ जो करे शाम जो वात में हिकिड़ी पूरी थी पवंदी आहे जी मुझा सही पाण की न वणंदी आहे जी मुझा सही सम्झो था जी मुझा सही साईं फरमाइनि था अल्लाह तो फरमाए त इहा बूए रब खे मुश्क अंबर खां वधीक प्यारी आहे सुभान अल्लाह लिसाइम फरहतान यफरहुमा इज़ा अफ्तर फरिह व इज़ा लक़िय रब्बहु फरिह बिसौमिही साईं फरमाइनि था रोज़ेदार जे लाइ ॿ मज़ाहिब रोज़ेदार जे लाइ ॿ लिज़तूं रोज़ेदार जे लाइ ॿ खड़ियूं अहिड़ियूं जंहिंमें उन जो तन मन ठरी पवंदो हिकिड़ी लज़त हिते ॿी हुते हिते जी लज़त कहिड़ी जो रोज़ो खोलींदो आहे त उन जे तन मन खे फरहत करार मिली जी मुझा सही गर्मी घणी पवंदी आहे सुभान अल्लाह रोज़ो हुजे उन्हारे जी मौसम भी हुजे सारो ॾींहुं बुख सारो ॾींहुं उञ पोइ जेॾी महिल रोज़े खोलण महिल बांगो चवंदो आहे अल्लाह अकबर ओॾी महिल जेॾी महिल थधी छाईअ जो कतरो जी मुझा सही जी ओ विच वारी घर जी मुझा सही जी सुभान अल्लाह या रूह अफ़ज़ा जो थधो मिठो शरबत वातो मिलंदो इहो ख़बर सुभान अल्लाह मज़ो ईंदो आहे या न सही सुभान जी सुभान अल्लाह हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ज़हन में अची वई जी मुझा सही जी ॿुधंदो जी मुझा सही रोज़ो जेॾीमहिल खोलियो न जी मुझा सही अहिड़ी शइ ते रोज़ो खोलियो जंहिंखे बाहि न छुयो हुजे सुभान अल्लाह सुभान अल्लाह पहिरीं जेको ग़िज़ा तव्हांजे पेट में वञे उहा हुजे जंहिंखे बाहि न छुयो हुजे जी मुझा सही जी सुभान अल्लाह जीअं मसलन खजूर आहे जी मुझा सही जी सुभान सूफ़ आहे जी मुझा अंगूर आहे इंजीर इनखे बाहि कोन छुयो आहे जी मुझा सही केलो आहे ॾाढ़ूं आहे इनखे बाहि न छुयो पाणी आहे सुभान अल्लाह पर पकोड़ो हाँ सही जी कोड़ मानी ये बाहि से
पकल है जी मुझा साईं वो भरी खाओ सॼी राति दॿिया खाओ रोज़े खोलण महिल सुभान अल्लाह अहिड़ी शइ खाओ जंहिंखे बाहि न छॾियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमाइनि था त पहिरियों मज़ो रोज़ेदार जे लाइ रोज़े खोलण महिल सुभान अल्लाह सुभान अल्लाह सच ॿुधायो रोज़ो खोलियो अथव जी मुझा साईं जी मज़ो ईंदो आहे हाँ साईं हाँ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमाइनि था ॿियो मज़ो रोज़ेदार खे उन ॾींहुं मिलंदो जॾहिं अल्लाह जे हुज़ूर में पेश थींदो रब पर्दा हटाए हिजाब खणाए अल्लाह उनखे पंहिंजो दीदार कराईंदो सॼी ज़िंदगी जे रब खे सजदा था कयूं जी मुझा साईं गाननि वारा ॾिठो कोन थो मञूं था त अल्लाह वाह सुबुह जो यादि कयूंसि शाम जो यादि कयूंसि ॾुख जे यादि कयूंसि सुख जे यादि कयूंसि सॼो ॾींहुं था सॼूंसि पर ॾिठो कोन थो त असांजो रब आहे कीअं जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो रब फरमाईंदो रोज़ेदारो अचो रोज़ेदारो रब हिजाब हटाईंदो पर्दा खणाईंदो बिना हिजाब जे रब पंहिंजो जलवो ॾेखारींदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो दुनिया में जेतिरियूं बि लज़ीज़ शयूं आहिनि आख़िरत में जन्नत में जेतिरा बि लज़ीज़ कम आहिनि का बि शइ अहिड़ी लज़ीज़ नाहे जहिड़ो मुंहिंजे रब जो दीदार लज़ीज़ अल्लाह जे दीदार जहिड़ी ॿी का नेमत सुभान अल्लाह ॿियो को इनाम एॾो लज़ीज़ एॾो मज़ेदार नाहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मालिक खालिक सुभान अल्लाह रब बेमिसली ज़ात सुभान अल्लाह उहो जेॾीमहिल पंहिंजो जलवो ॾेखारींदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सही बुखारी में हदीस आहे सुभान अल्लाह साईं फरमायो जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो माण्हू अल्लाह जे हुज़ूर में पेश थींदा सुभान अल्लाह रब फरमाईंदो सुभान जेको जंहिंजी पूॼा कंदो सो उन ॾे वञे सुभान अल्लाह को बुतनि जो पूॼारी उॾे वेंदो जी मुझा साईं को मूर्तियुनि खे पूॼण वारो उॾे वेंदो को पाणी जो पूॼारी को सिज जो पूॼारी को बाहि जो पूॼारी अल्लाह अल्लाह सुभान अल्लाह को ठिकरनि भितरनि जो पूॼारी सभु मुशरिक सभु अॼा वेंदा पर हीअ उम्मत मुंहिंजे मुस्तफ़ा जी सुभान अल्लाह रब जी ज़ात खे पूॼण वारा बीठल हूंदा सुभान सुभान अल्लाह अल्लाह हेॾे होॾे काॾे न वेंदा सुभान अल्लाह फरमाईंदो ॿिया सभु ॿिया तव्हां बीठा आहियो सुभान अल्लाह अर्ज़ कंदा मालिक सुभान असां ॿिए कंहिंजी पूॼा न कई हुई हिकिड़े रब जी सुभान पूॼा अल्लाह सुभान अल्लाह असां अञा ताईं पंहिंजो रब ॾिठो नाहे जी मुझा साईं रब फरमाईंदो ए मुंहिंजा मुवहिदो ए मूं अकेले रब जी पूॼा करण वारो अॼु मां रब तव्हांखे बिना पर्दे जे पंहिंजो जलवो थो ॾेखारियां सुभान अल्लाह हिजाब हटंदा पर्दा खॼंदा को जंहिंजो मुंहुं जाॾे हूंदो ओॾो रब जो जलवो नज़र ईंदो सुभान अल्लाह दुनिया में का शइ ॾिसबी आहे हुनजी हिकिड़ी सिहत हूंदी आहे इहा लट हिते आहे जी मुझा साईं जी त तव्हां हिनखे ॾिसंदो त हेॾे मुंहुं करणो पवंदो होॾे मुंहुं कंदो त लठ तव्हांखे नज़र न ईंदी पुठी हूंदी लठ ॾे त जी मुझा साईं पर रब जी ज़ात जो जलवो जाॾे मुंहुं हूंदो न ओॾो रब जो जलवो नज़र सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जी मुझा साईं सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेॾीमहिल उहे पंहिंजे रब जो जमाल बेमिसाल ॾिसंदा सुभान अल्लाह उन्हनि जूं दिलियूं ठरी पवंदियूं सीना ठरी पवंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह
जन्नत तेरी मौला ने छड़ ते जन्नत दे हलन जन्नत दा मजा माणन रब फरमाए तो वनो जन्नत दे जदा मुझा मौला सके जन्नत न खपे जो मजो तुझे दीदार में एड़ो मजो के सुभान अल्लाह एक रिवायत में उनके 6 लाख साल रब जो जरूर सुभान अल्लाह जिन्हें जन्नत में वींदा जन्नत जा मज़ा पिया माणींदा ओच तो आवाज ईंदो ए मलाइक ए जन्नतियो ए बेशतवारो तव्हां सां जेके मूं दुनिया में वायदा कया हाज़िर मिलिया सुभान अल्लाह चला मुझा मौला तुझे नबी जी मारिफत तुझे कुरान जे जरिए जेकी बसा सा वायदा थियल हुया सब मिलिया पर उन्हनि का अन्या वधीक मिलियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह फरमाइंदो अन्या कुछ खपेव सुभान अल्लाह चला मौला कमी ते कैशी दी छडी कोन दे सुभान अल्लाह सुभान अल्लाह रब फरमाइंदो पजा मच्छा मथे कयो सुभान अल्लाह हिय गाडा मथे कंदा त रब जो हुस्न बेमिसाल जो तजल्लियों सुभान अल्लाह आवाज दो सलामुन कौलम मिर रब्बिर रहीम सुभान अल्लाह सुभान अल्लाह रब रहीम जे तरफा सलाम जो आवाज दो अल्लाह उन्हनि जन्नत के सलाम कंदो रब फरमाइंदो सलाम अलैकुम बिमा सबरतुम फनिअम उक़बद्दार तव्हां सलाम जो तव्हां सब्र कयो मानी का सब्र पानी का सब्र ज़ाल पासे में वेठी पर उन्हें का रोज़े दौरान सब्र कयो तव्हां पाण खे नफ़सानी ख्वाहिशुनि खां रोकियो उन्हें सब्र जो सिलो अज मां रब तो तव्हां खे ॾियां मूं रब जी ज़ात जो जलवो ऐं जमाल बिना पर्दे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तो जेॾीमहिल पंहिंजे मालिक जो जलवो ऐं जमाल ॾिसंदा उन्हनि खां हूरूं विसरी वेंदियूं कुसूरूं विसरी वेंदियूं बाग बंगला सुभान अल्लाह सुभान अल्लाह बेहश्त जो नेमतूं विसरी वेंदियूं चवंदा मालिक जेको तुंहिंजे दीदार में लुत्फ़ ऐं सुरूर सो कंहिं शइ में सुभान अल्लाह सुभान अल्लाह जी मुझा मदीने वाले साईं फरमायो त इहो रब जो दीदार बिना पर्दे जे दीदार रोज़ेदारनि जे लाइ ख़ुसूसियत सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह कंदो चल असां सभिनी खे इंशाअल्लाह पंहिंजे मालिक ख़ालिक जो दीदार अल्लाह बेशक उहे महशर जे मैदान में भी दीदार थींदो वरी जन्नत में भी दीदार थींदो सुभान अल्लाह महशर जे मैदान में जेॾीमहिल अल्लाह ताला जो जलवो ज़ाहिर थींदो अल्लाह पंहिंजे कुदरत वारी पिन्नी ज़ाहिर कंदो पिन्नी सुभान अल्लाह साफ़ सुभान अल्लाह पिन्नी मुझा सही छा हूंदी एडी तजल्ली थींदी एदा नूर जा चमकार थींदा जेकी रब जा मुजम तौहीद के मञण वारा सब सजदन में किरी पवंदा सिर सजदन में रखंदा रब जो हुस्न जमाल सुभान अल्लाह पर जन दुनिया में नमाज न पढ़ी जन दुनिया में रब जो सजदो न कयो वे झुकण चाहिदा त झुकी न सघंदा निमण चाहिदा त निमी न सघंदा सजदो करण चाहिदा त सजदो करे न सघंदा उन्हनि जे
ऐ रब जे हुस्ने लाजवाल जे दरमियान पर्दा हुंदा पर जे रब जो जमाल ॾिसी न सघनि यो दीदार रोजेदार ऐं निमाज़ी सुभान अल्लाह रोजेदार ऐं जो निमाज़ी उन्हनि जे लाइ रब जी ज़ात जो जलवो ऐं जमाल बेहिजाब ज़ाहिर सुभान अल्लाह ये दीदार खपे इंशाअल्लाह जमाले यार खपे सुभान अल्लाह बस को रमजान वच्चे वचो मल्हाए ॾेखार जो रोज़ा रखे ॾेखार जो अल्लाह कंदो तो वे अणगणिया इनाम अण ॾिठा अण ॿुधा इनाम रब सब तव्हांखे जन्नत में मिलंदी जन्नत वारो इंशाअल्लाह पंहिंजी ज़िंदगी जो क़दुरु कयो पंहिंजी ज़िंदगी खे चङनि कमनि में गुज़ारियो हिकिड़ो निमाज़ पाबंदी सां पढ़ो ॿियो अल्लाह जो ज़िक्र घणो कयो शर्मगाह खे बुराई खां बचायो बदकिरदारी खां बचायो अखि खे बुरी नज़र खां बचायो गुनाहनि खां बेहयाई जे कमनि खां पाण खे बचायो अल्लाह जो घणो ज़िक्र कयो सोने नबी ते सलातो सलाम घणी पढ़ो जेकॾहिं तव्हां सालिह अमल कया ऐं ख़ुसूसन रमज़ान मल्हायो इंशाअल्लाह ताला हेॾो मरंदो ओॾो रैयान जो दर तव्हांजो सुभान अल्लाह बारकल्लाहु ली व लकुम फिल क़ुरआनिल अज़ीम नफ़अनी व इय्याकुम बिमा फ़ीहि मिनल आयाति व ज़िक्रिल हकीम अक़ूलु क़ौली हाज़ा वस्तग़फ़िरुल्लाह अज़ीम ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन फस्तग़फ़िरूहु इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम